तव्हांखे ख़बर ॾियूं त पंजाब असेंबली में मुखालिफ़ धुर अॻवान हमज़ा शहबाज़ लाहौर खां लंडन रवानो थी वियो आहे। अव्हांखे ॿुधायो त हमज़ा शहबाज़ परॾेही हवाई कंपनी जे उॾाम ज़रिए लंडन रवानो थियो आहे। अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कयूं त पंजाब असेंबली में मुखालिफ़ धुर अॻवान हमज़ा शहबाज़ लाहौर खां लंडन रवानो थी वियो आहे। हमज़ा शहबाज़ परॾेही हवाई कंपनी जे उॾाम ज़रिए लंडन रवानो थियो आहे। नून लीग ज़रियनि जो चवणु आहे त हमज़ा शहबाज़ लंडन में हिकु हफ़्ते ताईं रहंदो, नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कंदो। हमज़ा शहबाज़ लंडन में नून लीग जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ सां पंजाब में इम्कानी तब्दीली जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि कंदो। अव्हांखे अपडेट कयूं त पंजाब असेंबली में मुखालिफ़ धुर अॻवान हमज़ा शहबाज़ लाहौर खां लंडन रवानो थी वियो आहे। अव्हां सां ख़बर शेयर कयूं त हमज़ा शहबाज़ परॾेही हवाई कंपनी जी उॾाम ज़रिए लंडन रवानो थियो आहे। नून लीग जे ज़रियनि जो चवणु आहे त हमज़ा शहबाज़ लंडन में हिकु हफ़्ते ताईं रहंदो, नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कंदो, अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी।